घोटकी म्यूनसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन याम आसिफ रज़ा खान धारी जो हिदायतुनि ते फोकल पर्सन सिकंदर अली लाखो सिटी घोटकी जे 4 मंदिरनि जो दौरो कयो, जिते हुन सफ़ाई सुथराई जे हवाले सां तफ़सीली जाइज़ो वरितो ऐं हिते मौजूदु माण्हुनि खां रिपोर्ट हासिल कई। दौरे दौरान सफ़ाई जे मजमूई इंतज़ामनि खे तसली बख़्श करार ॾिनो वियो, जॾहिं त कुझु हंधनि ते वधीक बहितरी जी गुंजाइश बि साम्हूं आई। इन मौक़े ते लाॻापियल सैनिटेशन अमले खे फ़ौरी हिदायतूं जारी कई वयूं त सफ़ाई जे मयार खे वधीक बहितर बणाए वञे। फोकल पर्सन पारां आवाम खे अपील कई वई है त सफ़ाई बरक़रार रखण लाइ म्यूनसिपल कमेटी जे अमले सां भरपूर सहकार कनि ऐं पंहिंजे चौधारी माहौल खे साफ़ रखनि ऐं पंहिंजो किरदारु अदा कनि। म्यूनसिपल कमेटी घोटकी तरफ़ां यकीन ॾियारियो वियो आहे त शहर जे सभिनी मज़हबी हंधनि समेत हर इलाइक़े में सफ़ाई जो मयार बरक़रार रखियो वेंदो। संदन चवणु हो त घोटकी खे साफ़ सुहिणो मिसाली शहर बनाइण ते संदन मक़सदु आहे। दौरे में गुरुद्वारा मंदिर, शिवालाल मंदिर, कृष्णा मंदिर ऐं धाम मंदिर शामिल हुआ, जॾहिं ते मौक़े ते ज़ोन इंचार्ज हिदायतुल्ला चाचड़, मीडिया इंचार्ज असद फरीद घोटो, आसिफ लाखो ऐं सैनिटेशन अमलो पिणु गॾु मौजूदु हुयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।